कीअं हले लाइफ तुंहिंजी? अरे लाइफ हिकदमि फर्स्ट क्लास। मुंहिंजी घरवारी कॾहिं बि मूं ते हुकुम न हलाईंदी आहे। छो जो सुबुह जो सवेल उथां 6 बजे उथी फ्रेश थी वेंदो आहियां, भई ठीकु आहे चांहि ठाहियां। छो जो मूंखे ॿिए जे हथ जी चांहि न वणंदी आहे। पंहिंजे हथ सां मस्तु चांहि ठाहींदो आहियां, पर चांहि वधीक ई ठही वेंदी आहे। हिन करे चांहि मां बि पीअंदो आहियां, पंहिंजे घरवारीअ खे बि ॾींदो आहियांसि। पोइ हलियो वेंदो आहियां राउंड ते, चकर हणी अचां, वरी मोटंदे वठंदो ईंदो आहियां। खीरु भाॼियूं किरियानो वठी ईंदो आहियां। अचां वरी अची सिधो रोटीअ खे लॻी वेंदो आहियां। छो जो रोटी जेका मां ठाहींदो आहियां न, केरु न ठाहींदो आहे। मस्तु मसाला वसाला घी बि विझी रोटी ठाहींदो आहियां। पंहिंजो टिफिन बि तयारु कंदो आहियां। वरी ॿियो रखी वेंदो आहियां, भई जेका वधीक पाण खाईंदी घरवारी गरम करे। भई टाइम विच में मिलंदो आहे कलाक खनि, फर्श ॿुहारा करे छॾींदो आहियां। भई पतिया हुजनि, घर में सफ़ाई ज़रूरी आहे। उहो करे पोइ मां निकिरी वेंदो आहियां वरी जॉब ते। अचां जंहिं महिल शाम जो, वरी अची मस्तु फर्स्ट क्लास गरमा गरम मसाले वारी चांहि ठाहींदो आहियां। ऐं ॿुधायां ॿिए जे हथ जी वणंदी कान्हे, हिन करे चांहि ठाहियां, घरवारीअ खे बि ॾींदो आहियां पी। उनखां पोइ वरी उहो ई रोटीअ ते लॻां। रोटी खाई मस्तु वरी चवंदा आहिनि थोरो कसरत बि थिए। 2-4 बासण पिया हूंदा आहिनि मले वठंदो आहियां, उहे कयां, पोइ फ्री थी वेंदो आहियां। घरवारी चवंदी आहे कंहिं महिल भई पेरनि में सूरु आहे, ठीकु आहे, जोर बि ॾींदो आहियां। छा आहे आङुरियुनि जी वर्जिश चालू रहे, बढ़िया ईअं लाइफ हले थी। ॿियो तूं ॿुधाए तुंहिंजी कीअं? बसि यार असांजी बि ईअं ई लाइफ थी हले, पर असांखे तो वांगुरु ॿुधाइणु नथो अचे।